पंजाब के वॾे वज़ीर मरियम नवाज़ तरफ़ां सिंध ख़िलाफ़ ॾिनल तकरारी बयाननि ते उमरकोट ऐं डिगरी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मज़म्मत कई। उमरकोट ऐं डिगरी बार एसोसिएशन के अॻुवाणनि इजलास में मज़ामती करारदाद पास कंदे चयो त पंजाब के वॾे वज़ीर जो ॾिनल बयान सिंध ऐं सिंधियुनि ख़िलाफ़ आहे। इहो रवैयो ऐं ज़बान कंहिं बि सूरत बर्दाश्त न कई वेंदी। सनन बयान ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। हलानी क़ौमी शाहराह ते सखर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर वैन मोटरसाइकिल के बचाईंदे तेज़ रफ़्तारी सबब कटी थी पई। नतीजे में मोटरसाइकिल सवार इमदाद बिरोही सख़्त ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के इलाज लाइ गणती जोगी हालत में गम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। दादू के इलाइक़े जोही में ज़मीनी तकरार तां लगारी बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग के नतीजे में ॿ भाइर सख़्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी गुलाम नबी ऐं रमज़ान लगारी के गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख्मी मौजिब सरताज लगारी गुलशेर लगारी ऐं ॿियनि हमलो करे असांखे ज़ख्मी कयो। वाक़े ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। मीरपुर माथेलो शहर की हैदर शाह कॉलोनी भरिसां पयल नेकाले के सवें पाइपन के ओचितो बाहि लगी वई। लखें रुपयनि जा पाइप सड़न वारी ख़बर के लिकाइण लाइ बाहि विसाइण जा के बि इंतजाम नाहिनि कया विया। दादू में खोराक खाते के इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो तो गुज़िरियल साल 24,000 कणक जूं बोरियूं जोई सेंटर में रखियूं वयूं। जगह न हुजण करे बाकी कणक के सब्जी मंडी बाईपास में स्टॉक करायो। सीजन खत्म थियण बाद अदालत में दरख्वास्त ॾिनी त पयल कणक के हैदराबाद मुंतकिल कयो वञे, पर ठेकेदार की सुस्ती सबब कणक ख़राब थी वई। जंहिं बाद कुछ अताई सहाफ़ी एहसान ज़ौहर सिकंदर पंवर ऐं ॿिया सोशल मीडिया ते किरदार कशी करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त कणक मुंतकिली वारी दरख्वास्त ते ॿुधणी अदालत में हलंदड़ आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त अताई सहाफ़ियुनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे।